मुझे मेहमान खास हेड मास्टर साहब, बारह कई मेहमान हैं, मुझे उस्ताद हैं। दोस्तों अस्सलाम वालेकुम। बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। हाज़रीन मजलिस, मुझे आज के तकरीर जो मौजू है सीरत नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 500 जे अचण शर्त बातिल जा बुत भॼी पिया, औरतुनि खे पंहिंजो विञायल मक़ाम वापसि मिलियो। इंसानियत जंहिं जॻह ज़िंदगी में रखी छॾी हुई उन वरी पंहिंजो मेराज माणो। गरला जा बुत ड्राई पट थिया, वहशत ऐं बरबरी जी बाज़ार जेका गरम हुई हाणे नरम थी वई। समुंड जीअं त कोज़े में बंदि करे छॾिजे, तीअं मुख़्तसिर वक़्त में नबी साईं जी तारीफ़ करणु नामुमकिन आहे। पाण पास आहिनि जंहिं पथरनि खे रंगी सुहिण करे छॾियो। संदसि ॾिनल प्रोग्राम अहिड़ो त बैनुल अक़वामी इनक़लाब आंदो जंहिंजो तारीख़ में मिसाल मिलाइणु मुश्किल आहे। आख़िर में मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ वठंदुसि। मुश्क अंबर मोतिया कुर्बान गुलाबनि खे कयां, मुश्क अंबर मोतिया कुर्बान गुलाबनि खे कयां। पाक पैगंबर पसीने तां सब कुछ फिदा, सब कुछ फिदा, सब कुछ फिदा। जबरदस्त।